करमपुर थाने जे अदर जमाल वारे इलाके कोट अमाला बिजाणी वटे मोटरसाइकिल सवार टिन हथियारबंदन शेरगढ़ वासी नौजवान अरसला बिजाणी खां लखी वासी मोबिलिंग कंपनी के मुलाजिम गुलाम हुसैन चुलाणी जी मिल्कियत कल्टस कार ऐं हथियार फुर करे कार के गोलियों हणी बाद में पेट्रोल हारे कार के बाहि ॾेई साड़े छॾियो। कार मालिक लखी वासी गुलाम हुसैन चुलाणी एक ॾींहुं पहिरियां कार ऐं तकरार तां क़तल थी वियल माइट नौजवान कुर्बान चुलाणी जी इज़्ज़त खाई लाइ जमाल वारे इलाइक़े ॾांहुं वियल हो। वापसी ते कार मालिक नौजवान गुलाम हुसैन चुलाणी हिक ॿिए माइट सां मोटरसाइकिल ते सवार थी अची रहियो हो ऐं कार ड्राइव करण लाइ दोस्त अरसला बिजाणी हवाले कयईं। पुलिस मूजिबि वाक़ियो चुलाणी बिरादरी जी ॿिनि धुरनि में पुराणे ॾेती लेती तां पेश आयो आहे। वधीक जांच कयूं पिया। होॾां कार मालिक गुलाम हुसैन चुलाणी इल्ज़ाम हणंदे मीडिया खे ॿुधायो त पंहिंजे चुलाणी बिरादरी जी हथियारबंदन कार फुर करे कार के गोलियों हणी उनके बाहि ॾेई साड़ियो आहे। वस वारा वाक़े जो नोटिस वठी इंसाफ़ कनि। ॿिए तरफ़ वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो।